जी नाज़रीन, जीजल न्यूज़ में ख़बरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। रिपोर्ट शामिल कंदा पियालूं। बेरो चीफ सजन जमाल जी इंतहाई अफ़सोसनाक ख़बर असां मोरो मां शेयर कंदा पियालूं। मोरो वेझो क़ौमी शाहरा ते ॿिए मेल वटि तेज़ रफ़्तार कोच ऐं कार में आमा सामा टक्कर थी पियो आहे। टक्कर नतीजे में हिक ई ख़ानदान जा 8 ॼणा थड़े ते फ़ौत थिया आहिनि। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर असां मोरो मां शेयर कंदा पियालूं। मोरो वेझो क़ौमी शाहरा ते कोच ऐं कार में टक्कर थी पियो आहे, जंहिं नतीजे में हिक ई ख़ानदान जा 8 ॼणा थड़े ते फ़ौत थिया। फ़ौत थींदड़ में मर्द ऐं औरतूं ऐं ॿारड़ा शामिल आहिनि। फ़ौतनि में 22 साल जी दुआ धीअ एजाज़ बुढ़ो, 7 सालनि जो फैज़ान समी वलद समीला बुढ़ो, समीला वलद लाल खान बुढ़ो, फ़ाइज़ा एजाज़ ज़ाल समीला बुढ़ो शामिल आहिनि, जंहिंजो तालुक़ु कशमोल सां ॿुधाए पियो वञे। कार में मासूम ॿारनि समेत हिक ई ख़ानदान जा 8 गर्भाती सवार हुआ, जेके हादसे में फ़ौत थिया आहिनि। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर असां मोरो मां शेयर कंदा पियालूं। मोरो वेझो क़ौमी शाहरा ते तेज़ रफ़्तार कोच ऐं कार में टक्कर थी पियो आहे। टक्कर नतीजे हिक ई ख़ानदान जा 8 ॼणा फ़ौत थिया आहिनि। फ़ौतुनि जा लाश मोरो अस्पताल मुंतक़िल कया आहिनि, जिते क़ानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद लाश कशमोर रवाना कया विया आहिनि। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर असां मोरो मां शेयर कंदा पियालूं। मोरो वेझो क़ौमी शाहरा ते ॿिए मेल वटि तेज़ रफ़्तार कोच ऐं कार में आमा सामा टक्कर थी पियो आहे। टक्कर नतीजे में हिक ई ख़ानदान जा 8 ॼणा मौक़े ते फ़ौत थिया आहिनि।